असीं जेकी बि अल्लाह जो कुरान मुस्तफ़ा करीम जो शान शरीयत पाक जो बयान ऐं वलियन जो ज़िक्र मुबारक ॿुधण जे लाइ आयासीं। अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे शाल पूरो फरमाए। जा ॻाल्हि ॿुधूं अल्लाह उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभु चओ आमीन। अज़ीज़ान गिरामी, मालिक करीम जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा 3-4 आयतूं हैं फ़कीर तव्हां बुज़ुर्गन भलारन जे आॾो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो, जिन में अल्लाह ताला पंहिंजे वलियन जो शान ऐं मर्तबो मान ऐं मक़ाम बयान फरमायो आहे। अल्लाह फरमायो अला इन्न औलिया अल्लाह, ॿुधो ए दुनिया वारो, बेशक अल्लाह जे दोस्तन के ला खौफुन अलैहिम, जेके अल्लाह जा वली आहिनि उन्हनि जे मथां को खौफ नाहे, वला हुम यहज़नून, ऐं न उहे कॾहिं ॾुखारा थींदा। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून, उहे ई आहिनि जिन ईमान आंदो ऐं मुत्तकी ऐं परहेज़गार बणिया। लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया, उन्हनि लाइ अल्लाह जे तरफ़ां दुनिया जी ज़िंदगी में वॾियूं ख़ुशख़बरियूं आहिनि। व फिल आख़िरते, ऐं आख़िरत जी ज़िंदगी में बि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरियूं आहिनि। ला तब्दील लिकलिमातिल्लाह, ॿुधो अल्लाह जी कलिमात में का हेर फेर नहीं दिया, तब्दीली नहीं दिया, या जिनके खुशखबरी मिली ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। बुधो या दुनिया आखिरत में जबरदस्त कामयाबी है। वलिल्लाहिल इज्जत, ऐं इज्जत समूरी जी समूरी अल्लाह जे लाइ आहे। वली रसूलिही, ऐं समूरी जी समूरी इज्जत उन अल्लाह जे रसूल मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे। वलिल मुमिनीन, ऐं इज्जत त असुल में मोमिनन अल्लाह वारन जी आहे। वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून, पर मुनाफिकन के खबर नथी पवे, पतो नथो पवे, उन्हनि के इल्म नाहे त अल्लाह वलियन जो केॾो शान बुलंद फरमायो आहे। अब आवाज़ सफ़ा साफ़ रखीस, शोर शराबो एॾो पढ़ाॾो आहे न, इहो बंदि करीस, ऐं अहिड़ो न वधाईस जो सीटी हणे, सीटी तो ना आवाज़ मुंझी तो पवे, साफ सुथरो आवाज़ रखीस। अल्लाह मदीनो ॾेखारी वई। जेके कुरान मजीद जो मुबारक आयतूं हिन फ़कीर तिलावत कयूं, उन्हनि जो लफ़्ज़ी तर्जुमो इहो हुयो जेको फ़कीर तव्हांखे ॿुधायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इब्तिदा इन ॻाल्हि खां फरमाई, शुरूआत इन ॻाल्हि खां कई त अला इन्न औलिया अल्लाह, खबरदार थियो, मुतवज्जे थियो, ओ दादू वारो, ए दादू जा बाज़मीर बाशूर मुसलमानो, तव्हां खे ख़बर नाहे त इंसान त सभु इंसान आहिनि, पर जिन खे अल्लाह पंहिंजी विलायत ॾींदो आहे, पंहिंजी दोस्ती जो शरफ़ ॾींदो आहे, पंहिंजे दोस्तीअ सां नवाज़ींदो आहे, जिन जे मथनि ते अल्लाह पंहिंजी विलायत जा ताज पाराईंदो आहे, से के मामूली इंसान न आहिनि, के आम इंसान न हूंदा आहिनि। अल्लाह जा वली, अल्लाह जा दोस्त, रब जा बरगुज़ीदा बाना, अल्लाह पाण उन्हनि खे शान ऐं मर्तबो ॾिनो आहे। अहिड़ी थकल सुभान अल्लाह चयो त मुंहिंजो बि गलो हलियो तव्हांजी सुभान। पहिरियों दर्जो इहो आहे जो ला खौफ न अलैहिम, उन्हनि ते को खौफ नाहे, को डपु नाहे, उन्हनि जे मथां को परेशानी नाहे, उन्हनि जे मथां को डपु डाह नाहे। दुनिया वारा खौफ़ज़दा थींदा आहिनि, पाण खां ॾाढ मुड़िस खां खौफ़ज़दा थींदो आहे माण्हू, दुनिया जे लाइ खौफ़ज़दा थींदो, जहन्नम जे अज़ाबनि खां खौफ़ज़दा थिएजे, या क़ब्र जे अज़ाब खां ॾिजे, हशर जे पुछाणे खां ॾिजे। अल्लाह तो फरमाए मुझे वलियन थे न को दुनिया जो खौफ आ, न कब्र हशर जो को खौफ है। जेके अल्लाह जा वली बणिया, जेके अल्लाह जा दोस्त बणिया, जेके रब जा बरगुज़ीदा सालिह बाना बणिया, उन्हनि ते न दुनिया जो खौफ,
न दुनिया जो कम न आखिरत जी परेशानी। क़यामत जे ॾिहाड़े मदीने वारे साईं फरमायो दोस्त दोस्त का बेजार थी वेंदो। यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। दोस्त दोस्तन का धार थी वेंदा, ज़ाल मुड़स का जुदा थी वेंदी, पुट माउ का अलग थी वेंदो, यार यारन का जुदा थी वेंदा। पर कुरान इए फरमायो त अल अखिल्लाउ यौम इज़िन बअदुहुम लिबअदिन अदू। जुदा त थी वेंदा, हिक बे का अलग त थी वेंदा, पर हिक बे जा दुश्मन बणजी पवंदा, हिक बे जा वेरी बणजी वेंदा, हिक बे जा दुश्मन थी वेंदा। न रिश्तो कम ईंदो, न यारी कम ईंदी, न दोस्ती कम ईंदी, न साईं मुंहिंजा अज़ीज़ कम ईंदा, न पुट कम ॾींदा, न न्याणियूं कम ॾींदियूं, न ज़ाल फ़ाइदो ॾींदी, न अबो नफ़ो ॾींदो, न दोस्त नफ़ो ॾींदा, को कंहिंजो हाल भाई न हूंदो। पर कुरान तो फरमाए जॾहिं अल्लाह जा कामिल वली ईंदा, रब जा बरगुज़ीदा बाना ईंदा, मुत्तकी ऐं परहेज़गार हशर में ईंदा, अल्लाह फरमाइंदो ला खौफुन अलैकुमुल यौम, अज तव्हां ते को खौफ न आहे, तव्हां जे लाइ अज़ाब न आहे। अज़ाब त आहे गुनहगारन जे लाइ, अज़ाब त आहे बदकारन जे लाइ, अज़ाब त आहे रब जे हुकुमन खे भञण वारन जे लाइ, अज़ाब त आहे बद अक़ीदा इंसानन जे लाइ। साईं मुंहिंजा सही अक़ीदे खां जेके फिरी विया, इस्लाम जे अक़ाइद जा मुनकिर बणिया, इस्लाम जे फरमान जा मुनकिर बणिया, तालीमात मुहम्मदी खां मुंहुं मोड़ियन, अज़ाब उन्हनि जे लाइ हूंदो। तव्हां ॾिजो न, मां अल्लाह जी रहमत तव्हां अल्लाह वारनि जे लाइ आहे। न को खौफ वला हुम यहज़नून, न को उन्हनि ते को गम हूंदो। गम हूंदे माण्हू ॾुखारो थींदो, या लैतनी कुंतु तुराबा। गुनहगार चवंदा हाय अल्लाह जैसा मिट्टी बणजी वञूं हा। ए काश जे अॼु खां अॻु में कदम तुले हयाती, अॼु खां अॻु में असां जहिड़ा न हुजूं हा, अम्मा असांखे ॼणे न हा, असां ज़िंदा न हुजूं हा, मरी वञूं हा, मिट्टी में मिली वञूं हा, अॼु उथारिया न वञूं हा। गमज़दा थींदा पंहिंजे अमलनि जे करे। वली दुनिया में अल्लाह खे अहिड़ो राज़ी करे विया, अहिड़ो परचाए विया, अल्लाह खे अहिड़ो त अल्लाह के राज़ी करे विया जो उथंदा त चेहरा हशाश बशाश हो। यौम तबयद्दु वजूह व तस्वद्दु वजूह। उन क़यामत जे ॾिहाड़े हिकड़नि जा मुंह कारा कया वेंदा, दादू वारो, पर हिकड़ी जमात उथंदी, उन्हनि जा मुंह ईअं ॿरंदा जीअं चोॾीअ जो चंड ॿरंदो आहे। सुभान अल्लाह। से केर हूंदा, कोई केर इंसान होंदा। हजरत पीर नसीरुद्दीन नसीर शाह रहमतुल्लाह अलैह शेर चए तो नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, हश्र में उनकी शिफात के हवाले होंगे, हम गुनहगारों को सरकार संभाले, हम गुनहगारों को सरकार संभाले, ये मुस्तफा वालों के अंदाज़ निराले। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि एक दफो वरी मोहब्बत से दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। तवज्जो। अल्लाह फरमायो
जेके मुंहिंजा वली हूंदा, जेके मुंहिंजा दोस्त हूंदा, तंते न को खौफ हूंदो न खतरो हूंदो, मां अल्लाह उन्हनि खे सुहिणे मक़ाम ते बिहारींदुसि, वॾो दर्जो अता फरमाईंदुसि, इज़त वारो मक़ाम ॾींदुसि। मौला भला वली केर आहिनि, तुंहिंजी दोस्ती कीअं मिलंदी, तुंहिंजी संगत कीअं मिलंदी, तुंहिंजी विलायत जो हुसूल कीअं थींदो। अल्लाह फरमायो त वलियनि जी निशानी इहा आहे जो الذين آمنوا وكانوا يتقون। अल्लाह वारा इहे ई आहिनि, इहे वली आहिनि जेके ईमान आणे ऐं तक़वा इख्तियार करण वारा आहिनि। पहिरियों कम ईमान, ॿियो कम तक़वा। हिकिड़ो कम ईमान, अल्लाह के मने, जीअं अल्लाह के मञण जो हक़ आहे उहो हक़ अदा करे, मदीने वारे साईं के मञे, पर जीअं मञण जो हक़ आहे उहो हक़ अदा करे ॾेखारे। सखणो कलमो पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, कलमो पढ़ियोसीं, असां मुस्लमान आहियूं, कलमो पढ़ियोसीं, असां मोमिन आहियूं। क़ुरान फरमायो अञा तव्हां मुस्लमान थिया आहियो, कलमो पढ़ियो अथव, तव्हांजे दिलि में अञा ईमान दाख़िल न थियो आहे। मतिलबु इहो निकितो त सखणो कलमो पढ़णु ईमान जी दौलत न ॾींदो आहे, ईमान जी नेमत न ॾींदो आहे। असल में मदीने वारे ते कलमो बि पढ़े ऐं नबी सां मोहब्बत जो हक़ बि अदा करे ॾेखारे। समझ में आई अलाई कोन आई? सखणो कलमे पढ़ण सां निजात कोन थींदी। ईअं त साईं मुंहिंजा वाणिया बि कलमो पढ़ी ॿुधाईंदा आहिनि, नवादा मुस्लमाननि जो हे कलमो आओ की न, हिंदू बि कलमो पढ़ंदा आहिनि, मुल्हिद बि कलमो पढ़ंदा आहिनि। सखणो कलमो पढ़ी ऐं चवे जॾहिं मथां अज़ाब अचे, को कावड़ जे पहुचंदो आहे, मां मुस्लमान आहियां। ॾिठा अथव न, असां जहिड़ो को आशिक ज़मीन ते लभे ई कोन, असां वॾा साईं मुंहिंजा मदीने वारे साईं जा आशिक आहियूं। हूअं गारियूं ॾींदा वेठा, सोशल मीडिया ते घटि वधि वेठा ॻाल्हाईंदा, इस्लाम खे बुरो भलो चवंदा। जेॾी महिल मौलवी जो हथ गिचीअ में पवंदो, ओॾी महिल वरी हेठि कंदो कंदा असां मुस्लमान आहियूं। आओ की न, ख़बर अथव न, सम्झो था सभई, हर गुरू था कंद लिकायो। तव्हांखे जवाब न आहे ॾियणो, मां ॾिठो आहियां असां स्टेट जे हाल में वेठा आहिनि, इहे जवाब ॾींदा। जेकॾहिं नबी खां मुंहुं मोड़ींदो त रोडनि ते कराची में जीअं पादर खाधव ईअं पादर खाईंदो, छो त नबी खां जेको मुंहुं मोड़ींदो, तेरे दर से यार फिरते हैं, दर बदर यूं ही ख्वार फिरते हैं। माण्हुनि खे इमोशनली ब्लैकमेल न कयो, अवाम खे इमोशनली ब्लैकमेल न कयो त असां साईं मुंहिंजा हेॾा हक़ परस्त आहियूं, हीअं आहियूं। जेका हक़ीक़त ॻाल्हि आहे, जहिड़ो जिथां शुरू थियो आहे उन ॻाल्हि ते अचो न, असुल जिथां मामिलो शुरू थियो आहे उते अचो न। माण्हुनि खे ब्लैकमेल करे ऐं चओ त असां सिंध जो नारो था हणूं। अड़े कहिड़ो बेवकूफ़ सिंधी आहे जेको सिंध जो नारो न हणंदो। असां अहले सुन्नत व जमात जे आशिक़नि में अहिड़ो को नज़र न ईंदई जेको सिंध जी ज़मीन सां प्यार न करे। हर सुन्नीअ जे सीने में सिंध सां प्यार आहे। आओ की न, असां भिटाईअ खे मञण वारा आहियूं। असां तुंहिंजो दीन न मञियो आहे, असांखे जेका तालीम भिटाईअ ॾिनी आहे सां सां मञी आहे। असांखे जेको कलंदर सेखारियो आहे असां सो मञियो आहे। असांखे जेको नुआरीअ वारे मोहम्मद ज़मान सेखारियो असां उहो मञियो आहे। जेको रोज़े धणी रहबर पीर ॻोठ वारे सेखारियो असां उहो मञियो आहे। जेको भरचूंडीअ वारे जवान सेखारियो असां उहो मञियो आहे। जेको मशहूरीअ वारे साईं सेखारियो असां उहो दीन सिखियो आहे। जेको वीहर वारे साईं सेखारियो, जेको मुर्शिद मिठे पीर सेखारियो, जेको असांखे दिलबर साईं दीन सेखारियो असां उनखे मञियो आहे।
न को फिरिया आहियूं न को फुरिया आहियूं मता तो चवी असां फिरिया आहियूं न को फुरिया आहियूं चवी त तो कन ते हथ रखे वॾी दाढ़ी सां ऐलान तो करी न फिरिया आहियूं न फुरिया आहियूं पर पिया मिलनि था त छोड़ थो कई यूरोप ॾे अमेरिका जी वीज़ा जो चांस थो मिले त वॾी थो सिंध खे छॾे उते वेही दारू पटाकू थो हणी अमेरिका ई यूरोप जी वीज़ा ते विकाणल तूं आहीं सुन्नीअ जो जीअण बि सिंध में आ सुन्नीअ जो मरण बि सिंध में आहे हो कि न ग़लति चवां माण्हुनि खे ब्लैकमेल न कयो त असां क़ौम जे लाइ निकिता हुआसीं ऐं साईं मुंहिंजा असांखे पुलिस हीअं कयो हूअं कयो असां सां हे मसइलो थियो असां सां हो मसइलो थियो ब्लैकमेल न कयो हक़ जी जेका ॻाल्हि आहे ॻाल्हि हली हुई मदीने वारे साईं जी गुस्ताखीअ तां मदीने वारे साईं जे शान में कमी ऐं कजी करण तां हिमायत कई वई गुस्ताख जी ॻाल्हि इतां हली हुई असुल बुनियाद ते अच त तूं सौ सिधो ॾोहारी आहीं तूं नाहक ते आहीं हक़ वारी हीअ जमात आहे जेका लब्बैक या रसूल अल्लाह जो नारो हली पाटे जो सब खाइन था पाटे जो सब खाइन था बाजार में वञ अंब वठना है टमाटा ऐं बटाला वठना है त इहा सुञाण आहे कहिड़ो फिथल आहे कहिड़ो सही सलामत आहे तव्हां नबी जी गुस्ताखी ऐं महबूब मुस्तफ़ा करीम जे बारे में घटि वधि ॻाल्हायो दीन जे हुक्मनि खे साईं मुंहिंजा बुरो भलो चो अहकामात दीन खे नाजाइज़ ऐं बुरो चो उनजी तौहीन कयो शाइर इस्लाम जे लाइ घटि वधि ॻाल्हायो असांखे ख़बर न आहे तव्हांजी पर्सनल कचहरियुनि में कहिड़ी गुफ़्तगू थींदी आहे असांखे ख़बर न आहे तव्हां चओ था मुला हीअं था चवनि मुला हूअं था चवनि मौलवी हीअ ॻाल्हि कई आहे तव्हांजी कचहरियुनि में छा थो थिए असांखे ख़बर कोन्हे का तव्हां जेके चंद यार दोस्त वेहंदा आहियो असां कचहरी था कयूं असां साईं मुंहिंजा गॾिजाणी था कयूं असां साईं मुंहिंजा फिलाणे यारनि दोस्तनि खे जमो कयो आहे गॾिजी वेठा आहियूं उन में कहिड़ी ॻाल्हि कंदा आहियो सौ सिधो मौलवी जे ख़िलाफ़ ॻाल्हायो था इस्लाम जे ख़िलाफ़ नथा ॻाल्हाए सघो ख़बर अथव त गैरतमंद मुस्लमान मौजूद आहिनि असां त तव्हांजो नालो ई कोन वरितो आहे मौलवी नबा हे स्टेज ते आलिम सगोरा वेठा आहिनि दादू जा वॾा बुज़ुर्ग आहिनि हिते त के तव्हांखे हीअं आङुर जो इशारो बि कोन कयो अल्लाह जी मार पई अथव पुलिस जे हथां पिया जूता खाए गुस्ताख मरनि था अल्लाह पाण सबब थो ठाहे कुरान फरमायो महबूब दिलगीर न थी तुंहिंजे दुश्मननि जे बारे में मां रब तुंहिंजी मदद फरमाए सुभान अल्लाह अब जो उमर कोट में मुओ जलील मलऊन जो मुओ उनखे जाके सिंध जे पीर मारियो ॻाल्हायो सिंध जे मौलवीअ मारियो के आम माण्हू मारियो हुयो सुन्नी मस्जिद जो पढ़ियल हुयो उन वञी मारियो गवर्नमेंट जो हथ हुयो हुकूमत जो हथ हुयो उन्हनि मारियो गवर्नमेंट जे इदारनि मारियो तव्हां दाऊं था कयो मौलवियुनि ते हाणे पुलिस खे ॻाल्हाए नथा सघो अधु मिंट जे लाइ पुलिस खे ॻाल्हायो त जेको हशर तव्हांजो थियो सो सभिनी खे ख़बर अल्लाह सम्झ था फरमाए अञा वक़्तु अथव हे साईं कुर्सी छा हलाए थो पियो आवाज़ पहुचंदो उधर अञा वक़्तु अथव सुधरी वञो मदीने वारे साईं लजपाल नबी जे शान में गुस्ताखी न कयो महबूब सोने जे लाइ तव्हां सिंध जे हक़नि जे लाइ ॻाल्हायो फ़क़ीर तव्हां सां गॾु अॻु बि मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं सिंध जे हक़नि जे लाइ निकिरण वारनि जे लाइ तव्हां ई हुयो अगरचे असांजे दीन जा दुश्मन आहियो पर जॾहिं सिंध जे हक़नि जे लाइ ॻाल्हायो हुयो मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं तव्हांजो साथ ॾिनो हुयो असां तव्हां सां गॾु आहियूं सिंध जे हक़नि जे लाइ ॻाल्हायो सिंध जे वसाइल जे लाइ ॻाल्हायो सिंध जे मामलात जे लाइ ॻाल्हायो हर कदम ते हर सुन्नी तव्हां सां गॾु आहे हर खानकाह तव्हां सां गॾु आहे हर सिंध जो मदरसो तव्हां सां गॾु आहे पर यादि रखो मदीने वारे साईं जे लाइ घटि वधि न ॻाल्हाइजो वलीअ जे लाइ घटि वधि न ॻाल्हाइजो शाइर इस्लाम जे लाइ घटि वधि न ॻाल्हाइजो असां हर ॻाल्हि सही वेंदासीं मूंखे गार ॾे हिक खां 100 गारियूं ॾे
इंशाअल्लाह असांजे मुर्शिदन सबक सेखारियो आहे पंहिंजी ज़ात ते जेको आंगुर खणे जवाब कोन ॾिबो पर जेको मुहम्मद करीम जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदो मुंहिंजे मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदो न असां चुप रहिया आहियूं न चुप रहंदासीं इन ॻाल्हि ते पको कयो आहे आद कयो आहे जीअणो आहे त मदीने वारे साईं जे लाइ त मरणो आहे मदीने वारे साईं जे लाइ लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह सिंध जो शूर असां सिंध जो शूर आहियूं शूर इहो आहे तव्हां झेड़ो सेखारियो तव्हां फसाद सेखारियो सिंधी पठान झेड़ो तव्हां कयो सिंधी मुहाजिर झेड़ो तव्हां कयो साईं मुंहिंजा वेड़ तव्हां कयो कहिड़ा तव्हां शूर पैदा कयो आहे पाड़े वारनि जा हक़ तव्हां माण्हुनि खे सेखारिया आहिनि अबे अम्मा जो अदब ऐं अख़लाक तव्हां सेखारियो आहे बच्चनि जी तरबियत कीअं कबी आहे तव्हां माण्हुनि खे सेखारियो आहे ॿुधायो अवाम जी तरबियत कीअं कबी आहे इहो तव्हां सेखारियो आहे अड़े बदकार अल्लाह वारनि वटि ईंदा आहिनि ॾाढ़ीअ सां पटके सां तहजुद गुज़ार बणिजी विया चोर आया सानी आया खूनी आया जेके धाड़ेल पुलिस जी मारुनि खां न सुधरिया ख़ुदा जी इज़त जो कसम रब जे घर में वेठो आहियां मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं जी सोबत में आया जेके पुलिस जी मारुनि सां न सुधरिया हुया अल्लाह वारनि जी तालीम उन्हनि खे सुधारे ॾेखारियो आहे शूर के पैदा कयो मुक़ाबिलो करायो न तालीमात ॾेखारियो न ॿुधायो समाजी बुराइनि जे ख़िलाफ़ केरु वधीक थो ॻाल्हाए साईं मुंहिंजा कारोकारीअ जे ख़िलाफ़ केरु घणो थो ॻाल्हाए न्याणियुनि जे हक़नि जे लाइ केरु घणो थो ॻाल्हाए माण्हू समाज जी बुराइयुनि खे रोकण जे लाइ केरु घणो थो ॻाल्हाए नज़र फेराईंदो त मस्जिदुनि जा मिंबर अहल सुन्नत व जमात जा आलिम बुज़ुर्ग पीर माण्हुनि खे शूर ॾींदा आहिनि अबा रस्तो गंदो आहे इन बात ते न वञो रस्तो वठणो आहे त हे वठो जेको मुहम्मद मुस्तफा करीम सेखारियो आहे अब समझ में ॻाल्हि आई असां दस्तगीर जा सेखारियल आहियूं पुट असां फुतूहुल गैब पढ़ी वेठा आहियूं असां फतहुर रब्बानी पढ़ी वेठा आहियूं असां दस्तगीर जो फरमान सिरुल असरार मां सिखी वेठा आहियूं तोखे कहिड़ी ख़बर त दीन छा आहे दीन कहिड़ो नफ़ो ॾींदो आहे क़ुरान सेखारियो आहे त मदीने वारे साईं जे फरमान ते हलो तक़वा वारे रस्ते ते हलो ईमान वारी वाट वठो त लहुमुल बुशरा फिल हयात दुनिया व फिल आखिरा समझ में ॻाल्हि आई हले कोन हले मूं ताईं पहुचो था हले सुता पिया आहियो सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान तो फरमाए जेको हिन ॻाल्हियुनि ते अमल करे न दुनिया जे में बि ख़ुशख़बरियूं उन्हनि जे लाइ न आख़िरत जूं ख़ुशख़बरियूं मुहम्मद करीम जे गुलामनि जे लाइ असां नबी सोने सां दिलि लाइण वारा आहे मोहब्बत मदीने वारे सां कि न कोन्हे सॼे दादू वारनि खे ख़बर पवे त हितां जेको पैगाम वञे थो सो मुहम्मद अरबी जे गुलामनि जो वञे थो मुझे मुर्शिद मातली वारे दिलबर से फरमायो मदनीअ ते सिर केरु न ॾींदो अरबीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो सूर हज़ारो यार सहंदो सूर हुन चयो त सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयारो यार मूं चयो त मदनीअ ते सिर केरु न ॾींदो अरबीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो सूर हज़ारो यार सहंदो सूर मदनीअ ते सिर केरु न ॾींदो सिर जी सैन बिलावल हणंदो सिर जी सैन बिलावल हणंदो अल्लाह सिर जी सैन बिलावल हणंदो किरंदा कंध हज़ार ओ यार किरंदा कंध हज़ार ओ यार अल्लाह किरंदा कंध हज़ार ओ यार किरंदा कंध हज़ार ओ यार मदनीअ ते सिर केरु न ॾींदो साईं ते सिर केरु न ॾींदो कोन खपे तो मालो
तोखे माल खपे, तोखे अमेरिका जी वीज़ा खपे, तोखे यूरोप में घर खपे, सुन्नी तो चवे कौन खपे तो माया दिलबर आदर कार ओ यार मदनी आदर कार ओ यार साईं ते सिर के रुन दींदो। सुभान अब गाल वणिया तो चो सुभान अल्लाह। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कुरान फरमायो अल्लाह वारो केरा वली के चेबो आ हर को अल्लाह वारो न थींदो आ। हर दाढ़ी वारो ॾिसी वॾो पटको पातल हुजे चओ त इहो अल्लाह वारो आ। तावीज़ लिखी दे चओ त अल्लाह वारो आ। न कुरान तो फरमाए त अल्लाह वारो उहो आ जेको अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून ईमान में भी कामिल हुजे ऐं तकवा जो साहिब हुजे। समझो था कोन समझो। हर तावीज़ करण वारो पीर न हुंदो आ। चवंदा पीरन हीअं कयो पीरन हूअं कयो मौलविन हीअं कयो। ये अल्लाह वारा न आहिनि। विलायत जो को दर्जो आहे कोन। मुझो तो ॾिठा ई ये वणिया ई भील तावीज़न करण वारा भोपा आहिनि। उन्हनि खे ॾिसी चवींदो त अल्लाह वारा इहे न हूंदा आहिनि। वलियनि जी निशानी त इहा आहे जो उन्हनि जे अंदरि ईमान हूंदो आ तक़वा हूंदी आ। को यकतारे ऐं चपड़ीअ खे वॼाइण वारो अल्लाह वारा नथो थी सघे। सदाए त मां पीरो आहियां ऐं रिछ कुते जी बछ कराईंदो वते पंहिंजी दरगाह ते मेला क़ाइमु कराईंदो वते ऐं चवाए त मां अल्लाह वारो आहियां। मुरीदनि जे दंदनि ऐं चंदनि ते हलण वारो हुजे सदाए मां अल्लाह वारो आहियां। औरतुनि सां बेपर्दा ख़लवत करे चवे त मां अल्लाह वारो आहियां। सुल्फी ऐं भुंगरी पींदो वते वात मां जहन्नम वांगुरु धुआं कढंदो वते चवाए त मां अल्लाह वारो आहियां। ऐं असांजो सिंधी समाजड़ो चवे साईं पोतल बानो आहे अल्लाह वारो आहे खानदान आओ कि न अॼु दस्तगीर जी यारी जी रात सिखी वञो त अल्लाह वारो उहो न आहे जेको दीन खां परे हुजे। वली उहो आहे जेको मदीने वारे साईं जी शरीयत जो पाबंद हुजे। दिल साफ़ निमाज़ माफ़। असां सूफ़ी आहियूं। असांजे मातरी जी बाज़ी वरी हिकिड़ो हुयो चए पियो त तुसीं पंज वेले असीं हर वेले। तुसीं पंज वेले असीं हर वेले। चए त पीर निमाज़ ओ मदीने में पढ़ंदो आहे। तो मदीने में तो पढ़ी त मानी उते वञी खा न। सिंध जा बटाला खाई खाई थकड़ी पियो हुजे उते मदीने जा ताम सुभान अल्लाह। सदाईंदो मां अल्लाह वारो आहियां। इहो पीर हिन खे चइबो आहे पीर अहिड़ो गोल जेको पोखे सला सिक जा। सम्झ में ॻाल्हि आई अलाए कोन आई। हिकिड़ो अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे असांजे साम्हूं। मुरीद वियसि ऐं चई साईं दुआ करो तोखे दुआ ॾियो। हो वियो बस सिगरेट या पैकेट मुरीद में भागो बस सिगरेट या पैकेट वठी आई। तूं पक्को जन्नती आहीं। हाणे सिगरेट ए पैकेट ते जन्नत पुठी ठपे चवे हल अल्लाह वारो तूं जन्नती आहीं। नन्नु ॾे हिन दरगाह में मेह ॾे त तूं जन्नती आहीं। न न मुर्शिद इहो न आहे। पीर कामिल उहो आहे जेको मुरीद खे सेखारे त बच्चा निमाज़ पढ़ो अल्लाह जो ख़ौफ़ रख मोहम्मद करीम जी मोहब्बत रख। मुझे दिलबर साईं जो हिकिड़ो शेर आहे पीरनि जे लाइ। चओ सुभान अल्लाह। पीर सदाई पाण पढ़ाई पीर सदाई पाण पढ़ाई पंहिंजा ॾिस पिरकारो यार पंहिंजा ॾिस पिरकारो पीर सदाई पाण पढ़ाई। मस्जिद में तूं पैर न पाई मस्जिद में तूं पैर न पाई। पीतो थाधल थदकारो यार पीतो
थाथल थदकारो यार पीर सदाई पाण पलाई ज़ाहिर खे थो ज़ोर सिंगारी अल्लाह ज़ाहिर खे थो ज़ोर सिंगारी अंदर अंधोकार ओ यार अंदर अंदर अंधोकार ओ यार अंदर अंधोकार ओ यार पीर सदाई पाण पलाई ढूंढ दुनिया जो दिल में तुझे दुनिया की मोहब्बत रखी बैठो ढूंढ दुनिया जो दिल में तुझे जाहिर में जरदार ओ यार जाहिर में जरदार ओ यार पीर सदाई पाण पलाई पंहिंजा ॾिस पिरकार ओ यार पंहिंजा दिलबर साईं तू पाण विञाइज ओ दिलबर साईं तू पाण विञाइज नफ्स पंहिंजे खे मार तू यार नफ्स पंहिंजे खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब समझ में ॻाल्हि आई अले कोन आई अॼु दस्तगीर जी यारी में या शइ सिखी वञो त मुर्शिद उहो जेको मुहम्मद करीम जी शरीयत सेखारण वारो सुभान अल्लाह है न चवंदा खानदानी मुर्शिदा छा कयूं अबे ॾाॾे खां वठी ॾंग ॾींदा था अचूं पिया जंहिंजी सोबत में वेहण सां तोखे निमाज़ नसीब न थी जंहिंजी कचहरी में वेहण सां तोखे तुंहिंजे अंदर में साईं मुंहिंजा ज़र्रे बराबर तब्दीली पैदा न थी ख़ौफ़े ख़ुदा पैदा न थियो जंहिंजी कचहरी में वेहण सां तोखे दीन जो इल्म न मिलियो आख़िरत जी तैयारी करण खां न मिली त तोखे पीर वठण जो नफ़ो कहिड़ो थियो फ़ाइदो कहिड़ो थियो आहे मुर्शिद उहो जेको तोखे मोहम्मद मुस्तफ़ा जे हथ में वञी हथ मिलाए मदीने वारे साईं फरमाए मुस्नद अबी याला शरीफ में हदीस मुबारक है महबूब करीम ने फरमायो अला उखबिरुकुम बेखैर जुलसाइकुम ए मुजा उम्मतियो बुधो छा तवा के बुधाया त तवाजा भला मजलिसी केड़ा आहिनि कंहिंजी मजलिस में वञी वेजे अल्लाह वारो केरा जंहिंजे हथ ते बैत कजे जंहिंजे मजलिस में वञी वेजे जंहिंजी कचहरी में वञी वेजे ये केरा अल्लाह वारा आहिनि अर्ज़ कयो वियो हावे रसूल अल्लाह ॿुधायो नबी साईं फरमायो वलियन जूं टे निशानियूं आहिनि घणियूं निशानियूं बाबा सुजाग वेठा आहियो थिया थकजी पिया आहियो अञा त 40 मिंट थिया आहिनि 35 मिंट बल्कि जे थकजी पिया हुजो त मां दुआ घुरां साईं अल्लाह कंदो ख़ुशि हूंदो तवजो 15 मिंट बाक़ी मदीने वारे साईं फरमायो त वलियन जूं टे निशानियूं घणियूं हिकिड़ी मन ज़करकुमुल्लाहु रुयतुहु नबी साईं फरमायो त अल्लाह वारो उहो आहे जंहिंजे चेहरे खे ॾिसण सां अल्लाह याद अचे उनजे रुख खे ॾिसण सां उनजे मुंहं खे तकण सां अल्लाह वारे जे चेहरे खे तकण सां ईअं लॻे जो नज़र पवे त ख़ुद ब ख़ुद ज़बान चवे अल्लाह सुभान अल्लाह ज़बान अल्हम्दुलिल्लाह चवे ज़बान सुभान अल्लाह चवे ज़बान अल्लाह अकबर चवे ज़बान खुद ब खुद अल्लाह जी याद करे दिल में अल्लाह ताला की मोहब्बत पैदा थे जो चेहरो किसी रब याद अचे पहरी निशानी वली जी वज़ादकुम फी इल्मिकुम मंतिकुहु नबी साईं फरमायो जंहिंजी कचहरी ॿुधी जंहिंजी गुफ्तगू ॿुधी तुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थिए जॾहिं कचहरी करे गुफ्तगू करे ॻाल्हि करे त उनजी कचहरी ॿुधण सां तुझे इल्म में इज़ाफ़ो थे वली उहो नाहे मुर्शिद उहो नाहे जेको पराई गिला करे पराई ग़ीबत करे वेही त दुनिया जी ॻाल्हि करे बंगले जी ॻाल्हि करे गाॾीअ जी ॻाल्हि करे या प्लाट जी ॻाल्हि करे कारोबार ऐं नफ़े नुक़सान जी ॻाल्हि करे न अल्लाह वारो उहो आहे जंहिंजी कचहरी में वेहण सां तुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थे
ऐं टी ॻाल्हि वज़क्करकुम फिल आखिरति अमलुहु उनजो अमल ॾिसी उनजो किरदार ॾिसी उनजे अरकाननि खे ॾिसी अफ़आलनि खे ॾिसी उनजे किरदार खे ॾिसी तव्हांखे आख़िरत यादि अची वञे पहिरीं ॻाल्हि त उनजो चेहरो ॿुधाईंदो त अल्लाह वारो रब जी यादि अची वेंदी ॿी ॻाल्हि त उनजी गुफ़्तगू इल्म वारी हूंदी कान का नसीहत कंदो उनजी कचहरी में उथण खां बाद में तूं न कान का दीन जी ॻाल्हि दीन जो मसलो शरीयत जी ॻाल्हि सिखी उथंदे ऐं उनजो फेल ॾिसंदे उनजी निमाज़ उनजो रोज़ो उनजी उथण वेहण उनजी नशिस्तो बर्ख़ास्त अल्लाह ताला अहिड़ी बनाई हूंदी जो अमल ॾिसंदे त आख़िरत यादि अची वेंदी अबा अमल ईअं कबो आहे जी हे अल्लाह वारे जो चओ सुभान अल्लाह सुभान हुज़ूर गौसे आज़म पीराने पीर महबूब सुभानी तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद सैयदना अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह कतई बि लड़ी वक्त जे खलीफे जे दर ते कोन विया हिकिड़े ॾिहाड़े खलीफ़े वक्त बगदाद जे महल मां हीअं खिड़की मां ॾिसे पियो बीठो खिड़कीअ मां निहारे पियो ज़मीन ते पंहिंजे महल जे मथां बीठो हुयो अचानक गलीअ मां हुज़ूर सैयदना गौसुल आज़म पीराने पीर गुज़रिया महबूब सुभानी जो गुज़रिया त गली में शोर मची वियो ला इलाहा इल्लल्लाह जी तमार थी वई हूअ जी हुंगार थी वई इल्लल्लाह जो तरानो गूंजी उथियो बगदाद सॼो रब जे ज़िक्र सां गूंजी उथियो आहे को दस्तगीर जे पुठीअ ते पियो हथ लाए को हथ पियो चुमे जिते कदम पियो रखे को मिट्टी खणी अखियुनि ते पियो लाए को दस्तगीर जा हथ चुमण जी कोशिश पियो करे मिलण जी कोशिश पियो करे सॼो बगदाद हुज़ूर गौसे पाक जे कढु लगी पियो त खलीफे जी ज़ाल थी चवे खलीफे के ओ खलीफा तू बादशाह आहीं तू इस्लामी सल्तनत जो हुक्मरान आहीं तू तख्त ते वेठो आहीं जॾहिं ॿाहिरि तो निकिरी त थज सां राज सां हलण जे लाइ वज़ीर मुशीर सिपाही गॾु थो खणी हली त मुंहिंजे पोयां लॻी अचनि त माण्हुनि खे ख़बर पवे बादशाह थो अचे पर हे अब्दुल कादिर मदरसे में पंहिंजे खानकाह में तॾे ते वेहण वारो पर गली मां थो निकिरे बग़ैर पढ़े जे बग़ैर ऐलान जे लख माण्हू दस्तगीर जे कढ लॻी था सुभान बाबा ॻाल्हि सम्झ में आई इहो त उन ज़माने जी ॻाल्हि हुई मुंहिंजे महबूब मुर्शिद गौसुल आज़म जे वक़्त जी ॻाल्हि हुई उते वेहंदा हुया जॾहिं जुमे जो ख़ुतबो ॾींदा हुया जुमे जो खिताब कंदा हुया पाण मिंबर ते अञा वेहंदा कोन हुया त संदन जी मस्जिद मदरसो मैदान बगदाद जूं गलियूं दस्तगीर जो खिताब ॿुधण जे लाइ भरिजी वेंदियूं हुयूं जॾहिं गौसुल आज़म जुमे जो खिताब कंदो हुयो त 70,000 माण्हू हुज़ूर गौसे पाक जी तकरीर ॿुधण जे लाइ ईंदा हुया 70,000 माण्हू जो सुभान अल्लाह सुभान एॾो राज जमा थींदो हुयो हे त लाउड आहे मां इंस्ट्रक्शन पियो थो ॾियां लाउड वारी अबा हीअं हला हूअं हला हे लाउड न हुजे त साईं खुर्शी साहिब मुंहिंजो आवाज़ न ॿुधे हा न ॿ टे तकड़ा तकड़ा जलसा कयां त गलो वेही वञे असांजो हाल इहो आहे अॼु लाउड खां बग़ैर को तकरीर नथो करे सघे बिना लाउड जे को आवाज़ नथो ॿुधी सघे तॾहिं लाउड कोन हुया इको साउंड कोन हुया साउंड सिस्टम कोन हुया पर 70,000 माण्हू गौसुल आज़म जो खिताब ॿुधंदा हुया जीअं वेठो वारो ॿुधंदो हुयो जीअं गली खां ॿाहिरि मस्जिद खां ॿाहिरि मैदान खां ॿाहिरि उहो आख़िरी इंसान वेठो हुजे उहो बि पीराने पीर जो आवाज़ तकरीर ईअं ॿुधंदो हुयो जीअं साम्हूं वारो तकरीर ॿुधंदो सुभान अल्लाह ऐं न सिर्फ़ मुरीदन जे
चेहरनि खे ॾिसंदा हुया आख़िर में अचे वेंदो हुयो मजलिस खां ॿाहिरि अचे वेंदो हुयो त पाण उन खे बि सुञाणंदा हुया पाण फरमाईंदा हुया सवेर छो कोन आई पुछा कंदा हुया सवेर छो कोन आई तोखे पहिरीं सिफ़ में वेहणो हुयो ऐं तूं आख़िरी सिफ़ में अॼु आए उते वञी वेठे मुंहिंजो मुरीद आई हिर्स इन ॻाल्हि जो रखो त निमाज़ ते वञा त पहिरीं सिफ़ में वञी वेहा अॻवाट वञी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर दम दस्तगीर वो से पाक सखना आलिम कोन हुया या सखना पीर कोन हुया जिए बातिन जा साहिब हुया तिए ज़ाहिर जे इल्म सां नवाज़िल हुया फरमाइंदा मां इल्म पढ़ंदे 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 कुतुबियत जे दर्जे ते वञी फारिस थियो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान तवज्जो जो हजरत गौसुल आजम पीराने पीर फारिस जा हुया ईरान जा हेरे ध्यान मुड़े फारिस जा हुया गिलान मां विया बगदाद शहर में मदीने वाले साईं ख्वाब में चे फरमायो त बच्चा अब्दुल कादिर अज खां पोइ तूं बगदाद वारनि खे तकरीर करे ॿुधाईंदे अर्ज़ कई या रसूल अल्लाह ए मुंहिंजा महबूब सुणा बगदाद में वॾा फसीह वॾा बलीग फसाहत जा साहिब इल्म जा साहिब वॾा वॾा आलिम वेठा आहिनि वॾा वॾा मुफ्ती वेठा आहिनि वॾा वॾा जयद आलिम आहिनि फसाहत ऐं बलागत ॼाणण वारा आहिनि मां हिकिड़ो अजम मां अचण वारो गैर अरबी मां कीअं इन्हनि खे तकरीर कयां नबी से फरमायो ओ बच्चा अब्दुल कादिर गुफ्तगू तूं कर कलाम मोहम्मद मुस्तफा करीम जो हूंदो सुभान अल्लाह ऐं खुदा जी इज़्ज़त जो कसम आहे साईं जो किताब फतहुर रब्बानी पीराने पीर जी तकरीरुनि जो मजमूओ असां करामतूं त ॿुधूं था पर साईं जा किताब पढ़ंदा कयूं फतहुर रब्बानी जो उर्दू में तर्जुमो मौजूद आहे अरबी में भी आहे उर्दू में भी तर्जुमो मौजूद आहे हजरत गौसुल आज़म जो सिरुल असरार किताब आहे बाबा साईं जन मुर्शिद दिलबर साईं उन जो सिंधी में तर्जुमो फरमायो आहे सिरुल असरार एड़ो किताब आलिम सगोरा वेठा आहिनि थिया इन्हनि खां पुछा कयो को चङो भलो आलिम हुजे न सो बि सम्झी कोन सघंदो हे पीराने पीर कहिड़ा दक़ीक़ नुक्ता बयान कया आहिनि उन्हनि खे सम्झण जे लाइ जेको साईं मुंहिंजा 200 सुफ़नि जो किताब आहे न उनखे सम्झण जे लाइ 2 लख सुफ़ा लिखणा पवनि तॾहिं दस्तगीर जी गुफ़्तगू सम्झ में अचे ये कौन होंदो त के इंसान जो कलाम आहे ईअं महसूस थो थिए हे आफ़ाक़ी कलाम आहे इल्हामी कलाम आहे सुभान अल्लाह पाण तकरीर करण जे लाइ वेंदा हुआ इल्म पखेड़नि मदरसो खोलियनि खानकाह खोलियनि मुरीद ईंदा हुया वक़्त में चर्चो हलियो जहान खे ख़बर पई त नौजवान नालो अब्दुल कादिर अथसि गीलान जो अचण वारो आहे अहिड़ो आलिम जो जॾहिं हदीस पढ़ाए थो हदीस माण्हुनि खे दर्स ॾे थो ईअं थो लॻे त दर्स दौरान माण्हू मुहम्मद मुस्तफ़ा जी मजलिस में ज़माने में पहुची था वञनि मोहब्बत वारा वधिया त बुग़्ज़ रखण वारा बि वधिया दुश्मनी करण वारा बि वधिया हज़रत बायज़ीद मुस्तमी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त जॾहिं अल्लाह कंहिंखे नवाज़ींदो आहे त उन जे मथां हिकिड़ो फिरौन बि ज़रूरु मुसलत कंदो आहे अचे कावड़िया अचे साईं मुंहिंजा दस्तगीर खे घटि वधि ॻाल्हाइण जे लाइ 100 मौलवी गॾिजी आया त असां दस्तगीर सां मुनाज़रो कंदासीं पीराने पीर फ़िक़्ह जो बि आलिम हुयो हम्बली फ़िक़्ह जो आलिम हुयो त हज़रत पीराने पीर हदीस जो बि आलिम हुयो हदीस जो दर्स ॾींदा हुया मुहद्दिस हाफिजुल हदीस हदीस जा आलिम गॾिजी मुंहिंजे पीराने पीर मुर्शिद जी दरबार में आया असां तोखां इम्तिहान था वठूं असां तोखां सबक था वठूं असांखे ॿुधा त तोखे केतिरो हदीस जो इल्मु आहे
10 ॼणनि मौलवियुनि गॾिजी हदीस पढ़ी 100 ॼणनि गॾिजी हदीस पढ़ी के हिकड़ी सनद पढ़ी मतन ॿियो पढ़ियो रावियुनि खे अॻिते पोइते कयनि मतन खे सही पढ़ियो के हदीस जी सनद ग़लति पढ़ी के मतन ग़लति पढ़ियो ये 100 ॼणा बयान करे विया मुझे मुर्शिद गौसल आज़म 100 ॼणनि जूं हदीसूं ॿुधियूं कलाम ॿुधो पोइ वारे वारे सां पासे में वेठल पहिरें मौलवी खे चयनि हदीस जे साहिब खे ओ फिलाणा तूं फिलाणो पुट फिलाणे जो फिलाणी हदीस खणी आए तो हीअ हदीस बयान कई इन जी सनद में हीअ ग़लती हुई तो हीअ ग़लती कई हुई असल में सनद हीअ वा जेका मां अब्दुल कादिर तोखे पढ़ी थो ॿुधायां ओ फिलाणा मौलवी तो हदीस जो मतन हे पढ़ियो उनमें हे लफ्ज़ खाई में खुटाए छॾी इनमें हे लफ्ज़ मदीने वारे साईं फरमायो ओ फिलाणा तो हदीस में हे लफ्ज़ वधायो यो मोहम्मद करीम जो लफ्ज़ नाहे तो पंहिंजो मिलायो आहे असुल हदीस हीअ जेका मां थो बयान करे 100 ॼणनि मौलवियुनि खे हदीस पढ़ाइण वारनि खे बगदाद जे फकीहन ऐं मुहद्दिसन खे साम्हूं वेही ग़लति साबित करे ॾेखारियनि हिकिड़ी मजलिस में अल्लाह मुझे गौसल आज़म मुर्शिद जो शान अहिड़ो त बगदाद वारनि ते अयां कयो जो हरनि गॾिजी हरनि आलिमनि बगदाद जे फकीहन मुजतहिदन असां मुंहिंजा मुहद्दिसन आलिमनि गॾिजी चयो त हिन वक़्तु इल्म जो साहिब आहे इल्म जो दरियाव आहे आलम इस्लाम में को हदीस फिक़ह उसूल फिक़ह कुरान तफसीर ऐं उन जे उसूलात खे समझण वारो को आहे तंहिंजो नालो अब्दुल कादिर जीलानी आहे तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर दस्तगीर दस्तगीर जो मुरीद सनाए थो ऐं इल्म सां अतो पतो ई कोन्हे को हदीस ॾिसी पढ़ण ॾांहुं नथी अचे सदाए थो त मां दस्तगीर जो मुरीद आहियां सम्झो ताले कोन था सम्झो पुट होश धारियो असांजे सुन्नियुनि खां मूंखे शिकायत आहे पंहिंजे सुन्नी बुज़ुर्गनि आलिमनि खां शिकायत आहे त रुगी अवाम खे करामतुनि जे पोयां लगाए छॾियो अथव कॾहिं मिंबर ते बि फतूहुल ग़ैब जो दर्स बि ॾींदा कयो सिरुल असरार जो दर्स ॾींदा कयो फतहुर रब्बानी मां हिकिड़ी तकरीर कढी माण्हुनि खे ॿुधाईंदा कयो त असांजे मुर्शिद जंहिंजे हथ में असां हथ ॾिनो आहे जंहिंजो मुरीद असां सॾायूं था उहो शहंशाह विलायत उहो गौसल आज़म जंहिंजो कदम हर वलीअ जी गर्दन जे मथां आहे उहो असांजो गौसल आज़म हीअं सेखारे वियो आहे ए दस्तगीर जा मुरीदो हीअ शइ सिखो जेको असांजो मुर्शिद सेखारे सुभान अल्लाह करामत जो इनकार ना है करामत जा मुनकिर ना है अल्हम्दुलिल्लाह करामत मञण वारा आहियूं एतिरियूं करामतूं कंहिं वलीअ न ॾेखारियूं जीअं मदीने वारे साईं हड़नी नबियनि में सभ खां वधीक मौजज़ा ॾेखारिया तीअं हड़नी वलीअनि में घणे खां घणियूं करामतूं अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद गौसल आज़म खे अता फरमायो पर कूड़ियूं करामतूं था माण्हू बयान कनि ख़तीब वेठो आहे जो चङा भला मां नाला थो खणा गिला थी वेंदी आहे कूड़ियूं करामतूं हाणे हिकिड़ी जॻह ते मौलवी पियो तकरीर करे अजीब ॻाल्हि शिकायत मां शिकायत थो कयां माण्हुनि खे सेखारण जे लाइ असांजे आलिमनि जी तकरीर थो करे त साईं मुंहिंजा गौसल आज़म पीराने पीर जो कदम हर वली जे मथां आहे सो मदीने वारे साईं फरमायो हज़रत हैदर करार के तकरीर तो करे पीर साहब दस्तगीर सुने जी गाल पे मौला अली के साईं ने फरमाई पीर साहब जो तकरीर करे तो साईं पीराने पीर दस्तगीर जी गाल कने मौला अली के साईं ने फरमायो एड़ो तुंजो बच्चो पैदा थिंदो जे जो हर वली जी गर्दन ते कदम हुंदो पर अली तुंजी गर्दन ते तुंजो कदम अल्लाह मौला अली चयो या रसूल अल्लाह मां पाण बुधी आए मौला अली चयो या रसूल अल्लाह वो मुखे ॾेखारींदो इहो शान वारो बच्चो मुझे ॿुधाईंदो उनखे रूह सां मिलाईंदो त साईं जन फरमायो हा
वक्त गुजरियो हिकड़े दिहाड़े महबूबन करीमन फरमायो अली वञो फलानी जगह ते घर में हिकड़ो किताब रखियो थी पछटी ते वो खणी आ हजरत हैदर करार वियो ते पहुची न पियो सके पो हिकड़ो नंढड़ो छोकरो उनके कुल्हे ते रखे किताब लहराए किताब खणी मौला अली आयो साईं जन वटि साईं फरमायो छोकरो सुञा तू केर हुयो चई न या रसूल अल्लाह साईं फरमायो इहो अब्दुल कादिर हुयो जेको तुंहिंजे गर्दन ते कदम रखियो अल्लाह माज़अल्लाह सुभान अल्लाह न असां मञूं था दस्तगीर जे कदम जो इनकार करण वारो मुनकिर इनके असां साईं मुंहिंजा निथियूं था त दस्तगीर जे कदम जो जेको इनकार जो करे वो हिन वक्त में जेका इहा ॻाल्हि करे सो फितनो थो पैदा करे असां मुंहिंजे मुर्शिदनि फरमायो हर वली जी गर्दन ते दस्तगीर जो कदम आहे ऐं रहंदो इंशाअल्लाह पर इहा कूड़ी करामत बयान करण जी कहिड़ी ज़रूरत आहे हिकड़ो वरी तकरीर थो करे बयान थो करे त अल्लाह ताला मदीने वारे साईं जो नूर पैदा कयो उन मां नूर मुंहिंजा महबूब खे पैदा कयो पोइ उन मां जेका भोर बची उन मां वरी अब्दुल कादिर जीलानी खे पैदा कयो अरे सुभान अल्लाह अस्तगफिरुल्लाह छो जेका न किताब में लिखियल न साईं मुंहिंजा कंहिं साईं मुंहिंजा बुज़ुर्ग जी बयान कयल भला जेके किताब में लिखियल आहे त उनजी न सनद न हक़ीक़त न ॻाल्हि न अॻु न मुहार उहा ॻाल्हि मनसूब कयो पीराने पीर ॾांहुं न कूड़ी करामत बयान करण जी ज़रूरत कहिड़ी आहे जॾहिं हक़ीक़त में मुंहिंजे मुर्शिद जो शान अल्लाह अहिड़ो अया कयो आहे गौसल आज़म जो शान रब अहिड़ो वधायो आहे जो जीअं सिज ॾींहं जो चिमकंदो आहे त सिज खारे में कोन लिखंदो आहे दस्तगीर जो शान कंहिंजी मुखालिफ़त करण सां घटिबो कोन रब वधाए छॾियो आहे आओ के न मुझे मुर्शिद दिलबर साईं दाह कई गौसे आज़म ओ मुर्शिद जीलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जीलानी कर साते नजर का नूरानी सुभान अल्लाह अच्छा बी जगह ते दिलबर साईं तो फरमाए त गौसे आज़म जो आला शान उत्तम जो कुल वलियन ते आहे कदम गौसे आज़म जो आला शान उत्तम जो कुल वलियन ते आहे कदम गौसे आज़म जो उहो पीरन जो साईं पीरो आहे उहो गौसे आज़म दस्तगीर आहे ओ महबूब ऐं माहे मुनीर आहे वॾो शान संदस आहे रब जो कसम गौसे आज़म जो आला शान उत्तम जंहिंजो कुल वलियन ते आहे कदम गौसे आज़म सुभान अल्लाह अल्लाह करे शर दिलनि में दस्तगीर जो शान समझ में अचे या हर के में हिम्मत ना है जो पीराने पीर जो मुरीद सदा मुझे मुर्शिद जड़ो पान शान वारो तेड़ो उन जो हर मुरीद शान वारो गौसल आज़म फरमायो त जियां मां क़यामत जे दिहाड़े नुमाया थी बीहंदुसि त मुंहिंजो मुरीद बि दिलगीर न थिए उनखे बि जैसी छॾाईंदुसि न नबी वटि शिफ़ात न कराईंदुसि जैसी मां अब्दुल कादिर बि जन्नत में कोन वेंदी सुभान अल्लाह मुझे दस्तगीर से मोहब्बत रखण वारो ही जे तुझी निस्बत कादरी आ दस्तगीर जे हथ वारे बैत में तू शामिल आही तोखे लख मुबारक सुभान अल्लाह हर फेज शान वारो हर सिलसिलो शान वारो के भी सिलसिले जो इनकार या मुकाबलो करान जायज ना है अल्हम्दुलिल्लाह मैं नक्शबंदी है मुझे मुर्शिद नक्शबंदी फेज वारा है पर इन जो मतलब यो ना है तो पीरा ने पीर जो इनकार कजे तकाबलो करण वारो जाहिल अजल मानू आ जेको सिलसिलन जो तकाबलो कराए बुजुर्गन जो तकाबलो कराए पुट हर सिलसिले जी मंजिल मदीनो पाक बेशक
जे चिश्ती सिलसिलो आ, सोहरवर्दी सिलसिलो आ, कादरी सिलसिलो आ, नक्शबंदी सिलसिलो आ, तन सभिनी जी मंजिल मदीनो आ। मदीने वारे जे कदमनि जी खाक आहे, सब हली उते पहुचंदा, पर असां त दस्तगीर जो नालो वठंदासीं। आओ ना बस हिकड़ी मनकबत तो पढ़ा मुझे मुर्शिद गौसुल आजम जी उन का बाद में सलाम सलाम थींदो। जीलानी जीलानी मुर्शिद मुंहिंजो जीलानी, चवरायो जीलानी जीलानी मुर्शिद मुंहिंजो जीलानी। आशिक आया मां अब्दुल कादिर जो, आशिक आया अब्दुल कादिर जो, पीर मुंहिंजो रूहानी, ओ पीर मुंहिंजो रूहानी। जीलानी जीलानी चाचो जीलानी जीलानी। यारी है वारो यारो अची वियो, हर दिल जो दिलदार अची वियो। यारी है वारो यारो अची वियो, हर दिल जो दिलदार अची वियो। वो दर्द लथा थी आसानी, दर्द लथा थी आसानी, दर्द लथा थी आसानी। चो जीलानी आ जीलानी, ओ जीलानी हथ मथे खड़ी चो जीलानी आ, ओ जीलानी आ जीलानी, जीलानी आ जीलानी। कुल वलियन ते कदम जही जो, दुनिया सजी में फैज़ जही जो। कुल वलियन ते कदम जही जो, दुनिया सजी में फैज़ जही जो। निर्मल मुंहिंजो नूरानी, निर्मल मुंहिंजो नूरानी। चो जीलानी आ, हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां चो जीलानी आ, ओ जीलानी आ जीलानी, जीलानी जीलानी। अता सीनन के गौसे आज़म जे मोहब्बत सां सरफराज़ फरमाए। अल्लाह ताला असां खे हुज़ूर गौसुल आज़म जी तालीमात जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असां खे सहीहुल अक़ीदा सुन्नी बणजण जी तौफ़ीक़